देसी जियरा आयूं सिंध देसी तोले प्यालण दासी टोपी हीरन वारी पाए पटको अजरक जो बधाए टोपी हीरन वारी पाए पटको अजरक जो मारियो काबू आइन कोट मरन पयो मारियो काबू आइन कोट अज त तुझे ओट डाढन के डारे छजो कौम जी पंहिंजी सकाफत हूंदी आहे अहिड़ी तरह सिंध कौम जी सकाफत आहे जंहिंखे असां पंहिंजी सुञाणप ॾेई सघूं था असांजी सकाफत साढा 70,000 साल पुराणी सकाफत आहे असांजी सकाफत जी रहणी कर उतड़ी वेहड़ी असां सिंधियुनि खे जान खां बि प्यारे प्यारे शब्द दा सिंध जी सकाफत ॾाढी दिलकश ऐं वणंदड़ इनकलाब आयो अचो त धारिया तड़े कढायो अचो त सिंध ताही घर लायो अचो त पंहिंजा रोज़गार वधायो। नाज़रीन, सन में गवर्नमेंट प्राइमरी शाहिदर स्कूल खे एलिमेंट्री स्कूल जो दर्जो मिलण सां गॾोगॾु सकाफ़ती प्रोग्राम पिणु मुनक़द कयो वियो, जंहिंमें शेष जे सरवान डॉक्टर सैयद ज़ियाशाह जूनियर GM सैयद इफ़्तिताह कयो, जंहिंमें सकाफ़त ऐं तालीम ते तक़रीरूं पिणु कयूं वयूं ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक पिणु वठाई वई। उन मौक़े ते शेष जे सरवान डॉक्टर सैयद ज़ियाशाह जूनियर GM सैयद अब्दुल सत्तार ठेबाठी ऐं ॿियनि मेरहां TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं सोसाइटीअ में करप्शन ईंदी आहे त करप्शन हिकिड़ी कैंसर आहे, उहा सोसाइटीअ खे हर लिहाज़ खां तबाह कंदी आहे। उहा ॾिसण में तव्हांखे कान्हे ईंदी, हर को माण्हू हूंदो आहे, हाणे सोसाइटीअ में हर माण्हू करप्ट थी वियो आहे हेठां खां वठी मथे ताईं। उन में पोइ इहे शयूं ख़राबियूं पैदा थींदियूं त ख़बर कान पवंदी आहे, आस्ते आस्ते हर शोबे में ॻाल्हि अची वेंदी आहे। हीअ जेका पाण ॾे तबाही अचे पई, अञा तबाही वधंदी, छो जो हींअर तव्हां ॾिसो था त को बि कमु तव्हांजो लीगल हुजे सो बि ताईं नथा करे सघे जे 2 पैसा न ॾींदो कमीशन या थी। ऑफिसरनि जी हालति इहा आहे जो हर शइ में हुननि जी कमीशन वधियल आहे। हाणे कमीशन न हूंदी त कम ई कोन थो थिए, त जेका बजट असांजी अचे थी उन मां 50% त मथां ई कमीशन थी वञे, 50% जॾहिं हेठि थी अचे बजट त उन मां इहो थो थिए त वरी उन में वरी हेठियनि जी कमीशन, पोइ वञी 20% कमु थिए थो, 80% सॼी करप्शन जे हवाले थिए। तंहिंजे करे उन सोसाइटी जेसिताईं अवाम पाण सभु गॾिजी इन जे ख़िलाफ़ु आवाज़ु न उथारींदासूं, इन खे बंदि न कंदासूं ऐं जेसिताईं मथे तब्दीली न आणींदासूं ऐं करप्ट माण्हू हूंदा मथे त इहो सिस्टम इहो ई ईअं पियो हलंदो, इन खे करे कुझु नथो सघे। आउं सम्झां थो हर शइ जी जड़ करप्शन आहे। तव्हां सोसाइटीअ में मथे लेवल ते हूंदी आहे, दुनिया में वेस्ट में अमेरिका में सभिनी जॻहियुनि ते आहे, पर हेठी लेवल ते कानून सभिनी लाइ बराबरि हूंदो आहे ऐं उन्हनि में सख़्ती करणी पवंदी आहे। हिते उहा आहे कान, हिते सभिनी खे ॾिनो विया त बाबा तईं बि खाओ, असांखे बि खारायो, त पोइ उन सिस्टम इहो ई ख़राबी थींदी। त तव्हांखे ख़बर आहे की पुठियनि 18 सालनि खां पीपल्स पार्टी हुकूमत में, सिंध हुकूमत जेकी आहे हुकूमत में आहे। 18 सालनि जी कारकर्दगी पीपल्स पार्टी जी आहे की अॼु हू पुलिस खां मंशा जो कारोबार कराए थी ऐं पुलिस खां जेके बि ॾोह जेके बि तव्हां समाजी ॾोह ॾिसंदव, चोरी चकारी हुजनि सभु हुजनि, ए पीपल्स पार्टी हथ सां पाण उन्हनि खे पनाह ॾींदी आहे, चवंदी आहे पुलिस खे चवंदी आहे तव्हां एज़ अ इदारो इहो कमु कयो। ॿी ॻाल्हि इहा आहे की जेॾीमहिल तव्हां सोसाइटी मां मेरिट कढी छॾंदा आहियो त सोसाइटी पंहिंजे पाण मेरिट मां मतिलबु पंहिंजा जीअं चवंदा आहिनि न की कॉलम लॻंदा आहिनि, उहे निकिरी वेंदा आहिनि। त आहिस्ते आहिस्ते ही छापा कनि की नौजवान खे ना उमेद करे चवनि था तव्हां शहरनि ॾे वञो, बाक़ी ॻोठनि में लोकल ऑफिसर तबिको जेको हूंदो उहो तव्हांखे मतिलबु जीअं तव्हांखे ख़बर आहे त ऑफिसर तबिको कीअं हलंदो आहे की तव्हांखे मामूली शयुनि लाइ तंग कंदो, चाहे डेथ सर्टिफिकेट हुजे, चाहे उहो बर्थ सर्टिफिकेट हुजे, चाहे उहो सरकारी को मामूली कमु हुजे। तव्हांखे ॾिसणु अचे पियो, माशरे खे ॾिसणु अचे पियो की हिननि ॾे ॾियण लाइ कुझु बि कोन अथव, रुॻो इहे ई साॻा हिननि जा हरकतूं ऐं साॻा इहे पुराणे दौर जा जेके सिस्टम हूंदा आहिनि न की मुखालिफ़त केस करे छॾियो, हुनखे धमकायो, हुनखे ढिॾारियो, हुनखे हिननि ॾे जदीद दुनिया जी का सोच कान अथव। तइलीम जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सॼो दारो मदार उस्ताद ते आहे। अॻे उस्ताद जेके से उन ॿारनि में हुनर बि सेखारींदा हुआ, त ॿार रुॻो तइलीम जो मक़सदु इहो कोन्हे त असीं नौकिरियूं वठूं, उन सां गॾु हुनर बि जेको सो ज़रूरी आहे। हुनर ॿार खे हूंदो अॻिते हली हू बुख न मरंदो। हुनर ज़रूरी आहे, इल्मु ऐं हुनर इहे ॿई, इल्मु जेको सो वज़ीर आहे ऐं हुनर बादशाह आहे ऐं इल्म वारो हुनर वारे वटि मुहताज बि आहे। तंहिंजे करे इल्मु ज़रूरी आहे त उन सां गॾु हुनर बि ज़रूरी आहे ऐं इहा तइलीम में इहे जेके सकाफ़तूं या जेके शयूं आहिनि इहे सभु असांखे सेखारीनि थियूं। अॼु तव्हां ॾिसो त पढ़ियल लिखे खां सवाइ अणपढ़ियल जेके बि आहिनि तव्हांखे हर इदारे में अणपढ़ियल माण्हू मिलंदो।
नाज़रीन, अवां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त सिंध में तालीम खे बहितर बणण लाइ करप्शन जो ख़ात्मो आंदो वञे ऐं मेरिट ते कमु कयो वञे त सिंध जी तालीम बहितर थींदी ऐं सिंध जी सकाफ़त हज़ारनि सालनि जी तहज़ीब आहे ऐं शागिर्दनि खे स्कूलनि में हुनुर पिणु सेखारिया वञनि। कैमरामैन आरिफ लाइशारी सां गॾु मुख़्तियार अली लाइशारी, मेहरान TV न्यूज़ सन।